रमज़ान मुबारक जो महीनो थो अचे, वॾो अज़मत वारो महीनो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया त अहिड़ो महीनो आहे जंहिंजा 3 ॾहाका अथसि। पहिरियों रहमत, ॿियो बख़्शिश, टियों जहन्नम जे बाहि खां आज़ादी। अवल रहमतुन व औसतु मग़फ़िरतुन, ॿियो मग़फ़िरत, टियों जहन्नम जे बाहि खां आज़ादी। फरमाइनि हिन जे ॾींहं में रोज़ा आहिनि ऐं राति जो हिन में रमज़ान शरीफ़ में तराबीह आहिनि, क़ुर मजीद जी तिलावत आहे। वरी आधी राति जो उथी को 2-3 रकातूं तहज्जुद जूं पढ़बियूं, अल्लाह ताला खां माफ़ियूं वठबियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिन रमज़ान मुबारक जो महीनो अचे ऐं जेको पंहिंजे रब खां तौबह करे माफ़ी न वठी सघे, इहो माण्हू वॾो बदबख़्त आहे। बदबख़्त आहे उहो माण्हू जो रमज़ान गुज़री वियो ऐं सॼे महीने जे रातिनि में अल्लाह खां हिकिड़ी राति में हिन माफ़ी न वरिती। तंहिंजे करे इन बदबख़्ती खां बचिजे, रमज़ान शरीफ़ जो जी भर के क़दुरु कजे, बल्कि शौक़ु हुजे, मोहबत हुजे, तयारी हुजे रमज़ान जे लाइ। रमज़ान ईंदो इंशाअल्लाह रोज़ा रखंदासीं, तराबियूं पढ़ंदासीं, क़ुर जी तिलावत कबी, अल्लाह जो ज़िक्र कबो, पंहिंजे रब खे राज़ी कबो ऐं अहिड़ी पंहिंजी तबियत खे हलाल ते ऐं अख़लाक ते, हया ऐं ईमान ते हिराइबो जो बाक़ी 11 महीना बि अल्लाह जी फरमाबरदारी में गुज़री वञनि। إن الذين يتلون كتاب الله وأقاموا الصلاة وأنفقوا مما رزقناهم سرا وعلانية يرجون تجارة لن تبور ليوفيهم أجورهم ويزيدهم من فضله إنه غفور شكور والذي أوحينا إليك من الكتاب هو الحق مصدقا لما بين يديه إن الله بعباده لخبير بصير ثم أورثنا الكتاب الذين اصطفينا من عبادنا فمنهم ظالم لنفسه ومنهم مقتصد ومنهم سابق بالخيرات بإذن الله ذلك هو الفضل الكبير جنات عدن يدخلونها يحلون فيها من أساور من ذهب ولؤلؤا ولباسهم فيها حرير وقالوا الحمد لله الذي أذهب عنا الحزن إن ربنا لغفور شكور الذي أحلنا دار المقامة من فضله لا يمسنا فيها نصب ولا يمسنا فيها لغوب والذين كفروا لهم نار جهنم لا يقضى عليهم فيموتوا ولا يخفف عنهم من عذابها كذلك نجزي كل كفور وهم يسترخون فيها ربنا أخرجنا نعمل صالحا غير الذي كنا نعمل أولم نعمركم ما يتذكر فيه من تذكر وجاءكم النذير فذوقوا فما للظالمين من نصير إن الله عالم غيب السماوات والأرض إنه عليم بذات الصدور هو الذي جعلكم خلائف في الأرض فمن كفر فعليه كفره ولا يزيد الكافرين كفرهم عند ربهم إلا مقتا ولا يزيد الكافرين كفرهم إلا خسارا قل أرأيتم شركاءكم الذين تدعون من دون الله أروني ماذا خلقوا من الأرض أم لهم شرك في السماوات أم آتيناهم كتابا فهم على بينة منه بل إن يعد الظالمون بعضهم بعضا إلا غرورا صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما صلاة ربنا سببا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد इंतहाई इज्जत वारा मुसलमान भाई रहो रब सुब्हानहू व तआला पंहिंजो हे भलारो किताब असांखे ॾिनो त जीअं असां ज़मीन ते अहिड़ो रस्तो हली सघूं जेको अल्लाह खे राज़ी करे अल्लाह जे रज़ा वारे रस्ते ते हलण जे लाइ
रब ताला हे पंहिंजो किताब ॾिनो, इन किताब मूजिब ज़िंदगी गुज़ारियूं त अल्लाह जी रज़ा ऐं उन जो रस्तो नसीब थी। इन किताब में बानो पंहिंजे रब सां कहिड़ो ताल्लुक़ रखे, पाण खे छा सम्झे, पंहिंजे मालिक खे छा सम्झे, इहा सुञाण ऐं इहा मार्फत असांखे अल्लाह जे हिन पाक किताब मां मिलंदी। ऐं माण्हूअ जी अमली ज़िंदगी ऐं उन जी रवश कीअं थियणु खपे, माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ में हिकिड़ो वॾो बाब आहे, दरवाज़ो आहे वॾो। जीअं माण्हू पंहिंजे घर मां निकिरी ॿाहिरि थिए त दुनिया खुलियल अथसि। घर तो घर आहे, मस्जिद शरीफ़ में वेठा आहियूं न, अल्लाह जे घर में चौधारी आहे, चार दीवारी आहे, दरवाज़ो आहे, हिन में अंदरि त हिन में अंदरि आहियूं, पर जे हीअं दर खां ॿाहिरि निकिरंदासीं त पोइ हीअं वञूं असांजी मर्ज़ी, हीअं वञूं असांजी मर्ज़ी, अॻिते वञूं असांजी मर्ज़ी। मुल्क आहे खुलियल। हाणे इन खुलियल जहान में कीअं हलणो आहे, इहो अल्लाह ताला हिन क़ुर मजीद में ॾसियो आहे। छो त जे बिना प्रोग्राम जे हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर मां बि निकिरंदो न त मंज़िल खां सवाइ अलाए काॾे भटकी वेंदो, या त मंज़िल ज़हन में हुजेसि तव्हांखे फलाणी जाइ ते वञिणो आहे त पोइ ठीकु आहे, पर जे न हूंदी त पोइ भटकी वेंदो। इंसान खे पंहिंजी ज़िंदगीअ जी का मंज़िल पंहिंजे ज़हन में कोन्हे। अल्लाह ताला हिन क़ुर मजीद में मंज़िल बि ॾसी, रस्तो बि ॾसियो। मंज़िल ते पहुचण जे फौरन पोइ जेको कामयाबीअ जा दर अल्लाह खोलिया आहिनि, उहे बि ॼण त अखियुनि सां ॾेखारण खां वधीक यकीन हिन क़ुर में अल्लाह करायो आहे। पंहिंजी रज़ा जो यकीन हिन क़ुर जे हलण ते ॾेखारियो अथई। पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत, सीरत ऐं अखलाक हिन पंहिंजे क़ुर में सेखारिया अथई। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हयात तय्यबा खां पोइ सहाबी जेके रोज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारगाह में वेठा हूंदा हुया, जॾहिं अल्लाह जा रसूल अॻे जहान ॾे हलिया विया त अजीब कमी महसूस कंदा हुआ। पोइ अहिड़े क़िस्म जी कमीअ जे अंदाज़ में हिकिड़े दफ़े साहबा वञी अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा खां सुवाल कयो त कैफ़ कान ख़ुलुक़ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ख़ुलुक़ तरीक़ेकार कीअं हुयो। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा फरमाईंदो, क़ुर पढ़ंदा आहियो? चई हा। कि कान ख़ुलुक़ुल क़ुरआन, अल्लाह जे रसूल जो तरीक़े ज़िंदगी है क़ुर हो। अल्हम्दुलिल्लाह इहो क़ुर असांजे बि हथनि में आहे, पर रुगो ज़रूरत ऐं फ़र्क़ु एतिरो आहे त अॻु ही अल्लाह जो क़ुर माण्हुनि जे हथ में बि हुयो, अमल में बि हुयो। हाणे असांजे हथनि में खणी आहे, पर अमल में तमामु घटि आहे। जॾहिं त हिन अल्लाह जे क़ुर जी तक़ाज़ा इहा आहे त माण्हू जे हथ में बि हुजे, पर अमल में बि हुजे। पर जंहिंखे हथ में न आहे, सफ़ा वीचारो अणपढ़ियो आहे, पर हिकिड़ा क़ुर वारे खे चंबड़ी पियो आहे, उन सां चंबड़ी पियो आहे। उन जे उथण सां उथे, वेहण सां वेहे, जीअं उहो करे तीअं हे करे, जीअं हो ॻाल्हाए तीअं हे ॻाल्हाए, जीअं पाए त हीअं पाए, जीअं खाए त हे ईअं खाए।
उन माण्हूअ जी ज़िंदगी क़ुरान ते आहे त इहो ॾिसी बि क़ुरान जी ज़िंदगी कंहिं माण्हूअ जे ते उन रस्ते ते हली सघे थो। तंहिंजे करे पंहिंजे हिन अल्लाह ताला जे ॾिनल तोहफ़े खे जेतिरो थी सघे असां महफ़ूज़ ऐं मज़बूत कयूं, इन खे पढ़ूं, इन खे सिखूं, पंहिंजे बचनि जी तालीम जे लाइ इन खे मुंतख़ब कयूं ऐं चूंडे रखूं। पंहिंजी अमली ज़िंदगीअ में इन क़ुरान जा ॾसियल हुकुम, अल्लाह जे ज़ात बाबरकात जे मुतालिक़ अक़ीदा तौहीद जा इन क़ुरान मां सिखूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शान कीअं आहे उहो बि असां अल्लाह जे क़ुरान मां सिखूं। बाने खे पंहिंजी हैसियत में रहणु खपे, उहो बि अल्लाह जो क़ुरान थो सेखारे। पंहिंजे रब ऐं मालिक खे सुञाणे उन जो मर्तबो ऐं मक़ाम पंहिंजे दिलि में उहो रखे जंहिं ते रब सुभाणे व तआला आहे, इहो बि अल्लाह जो क़ुरान थो ॾसे। जॾहिं माण्हू इन अल्लाह जे क़ुरान सां अहिड़ो तालुक़ रखंदो त यकीन ॼाणे त इन माण्हू जी ज़िंदगी अल्लाह जे क़ुरान ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते गुज़रंदी। ऐं इन जो ई नालो अथव अमल सालिह। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो त इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। जिन ईमान आंदो ऐं अमल सालिह कयो त उन जे लाइ जन्नतुल फिरदौस खे अल्लाह ताला मेहमानी करे छॾी। जिन मेहमान ओताक में अचे वेहंदो आहे, फरमाई त हे ईअं दुनिया जो छॾींदो त जन्नतुल फिरदौस में अचे पंहिंजे ओताक वांगुरु अचे वेहंदो। अल्लाह ताला असांखे अहिड़ी ज़िंदगी नसीब फरमाए। इन जे लाइ हिन दुनिया जे जहान में रही सॼे जो सॼो दुनिया जो न थिबो। सॼे जो सॼो दुनिया जो थियण जो मतिलबु इहो आहे जंहिंमें मां थुल्हनि ऐं सादनि अखरनि में ॿुधायो त काफ़र जी ज़िंदगी, मुस्लमान ऐं काफ़र जी ज़िंदगीअ में फ़र्क़ु आहे। अवामो जेकॾहिं को माण्हू किन गैर मुस्लिमनि जे पाड़े पिंबे रहियो हूंदो त उनखे ख़बर हूंदी त उन्हनि जी ज़िंदगी उथी वेठी उन्हनि जो अंदाज़ ॿियो आहे। वाणियूं जेकॾहिं सुबुह जो हिंदू उथंदो त मंदरु वेंदो, वञी हुते घिंड वॼाईंदो, मूर्तियूं पयूं हिन बुत उन्हनि जे आॾो वञी हथ ॿधंदो, निरुड़ टेकींदो, उन्हनि जा चयल अखर पढ़ंदो। मुस्लमान माण्हू जॾहिं अल्लाह वहदहु ला शरीक लहू जे तौहीद ते यकीन रखण वारो माण्हू सुबुह जो उथंदो त अछाई उजराई पाकाई सुथराई वुज़ू करे अल्लाह जे घर मस्जिद में ईंदो ऐं अल्लाह जी बानी मुस्लमान औरत वरी घर में पाकाई करे मुसलो विछाए निमाज़ पढ़ंदी। हे मस्जिद में वञी जमात सां निमाज़ पढ़ंदो, अल्लाह जी बानी घर में निमाज़ पढ़ंदी। जॾहिं त काफ़र वटि सजदे ॾियण जो निमाज़ पढ़ण जो तसवुर ई कोन्हे, अल्लाह खे वहदहु ला शरीक लहू करे मञण जो तसवुर ई कोन्हे। हो इन्हनि पथरनि जे जेके घड़ियल बुतनि खे पंहिंजो माबूद ऐं मालिक सम्झंदो आहे, तंहिंजे करे उनजे आॾो सिर टेकींदो आहे। ऐं मुस्लमान जो यकीन हूंदो आहे त मुंहिंजो अल्लाह वहदहु ला शरीक लहू आहे, उनजे ज़ात उनजे सिफ़ात में को उन सां शरीक कोन्हे, तंहिंजे करे मुंहिंजी इबादत मुंहिंजी बंदगी मुंहिंजो सजदो ख़ालिस अल्लाह जे लाइ, अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजे लाइ न थींदो। ऐं पोइ कमु कारोबार कंदो त उन में बि हलाल ऐं हराम जी हुनखे तमीज़ हूंदी। सूद व्याज जो कमु न कंदो, तोर माप में बेईमानी जो कमु न कंदो। मुस्लमान जी रवश थो ॿुधायां। छो जो उनखे अल्लाह जो क़ुरान इन्हनि सभिनी शयुनि खां मना थो करे। पंहिंजे खाइण पीअण ऐं पाइण में हराम इस्तेमालु न कंदो, पंहिंजे ॾिसण ॿुधण ऐं ॻाल्हाइण में हराम इस्तेमालु न कंदो, न हराम ॻाल्हाईंदो, न हराम ॾिसंदो, न हराम ॿुधंदो। जॾहिं त ग़ैर मुस्लिम वटि नशो ऐं शराब ईअं आहे जीअं मुस्लमान शरबत पीए। गैर मुस्लिम वटि इन शइ जो को क़ैद बंद न हूंदो।
हुन जी जेको दिल चाहींदी उहो खाईंदो पीअंदो, सुअर बि खाईंदो, शराब बि पीअंदो, वापार तिजारत में आयो त सूद बि कंदो, वरी जे कमाईअ जो शौक़ु थियुसि त जुआ जे टिकरीअ ते बि वेही रहंदो। इहा काफ़र वटि थी सघे थी, पर मुस्लमान जी इहा रवश नाहे, सफ़ा नाहे। मुस्लमान पंहिंजे अक़ीदे ते मज़बूत, सचो ऐं पको मुस्लमान थी बीहंदो। इहो अल्लाह जे क़ुरान जो ॾस जेको माण्हूअ खे यकसर ज़िंदगीअ में मटाए ऐं अल्लाह जो सचो परहेज़गार इबादत गुज़ार बानो कंदो। दुकान हो बि हलाईंदो, पर हो रुगो दुकान में हलाल शयूं आणींदो, हलाल तरीक़े सां ख़रीद कंदो, हलाल तरीक़े सां विकिरो कंदो। हुन वटि इन शइ जो क़ैद बंदि न हूंदो, छो त हुन वटि हलाल ऐं हराम जो तसवुर ई कोन्हे। अहिड़ी तरह रस्मू रवाज उथी वेठी हूंदी त मुस्लमान जो रस्मू रवाज ॿिया आहिनि जेके अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारिया, जेके क़ुरान सेखारिया। उनजो ॿार बचो घराणो सभु अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते पाबंद हूंदो, जॾहिं त ग़ैर मुस्लिम जे लाइ इहा का बि हैसियत कान्हे इन्हनि शयुनि जी। इन फ़र्क़ खे सम्झणु ऐं इन ते सिधो बीहारणु इहो अल्लाह जे क़ुरान जो कमु आहे, ऐं इहो तॾहिं नसीब थींदो जॾहिं मुस्लमान हिन क़ुरान सां चंबड़ंदो, हिन ते यकीन ऐं एतबार कंदो ऐं पंहिंजी कामयाबी हिन क़ुरान में सम्झंदो। ऐं इहो तॾहिं थींदुसि जॾहिं दुनिया जी हवस, हिर्स, लालच ऐं गंदगी छॾे। अल्लाह ताला असांखे हिन सचे क़ुरान मजीद सां सचाईअ सां ताल्लुक़ रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहा ई तालीम मुंड खां पछाड़ी ताईं अल्लाह जे क़ुरान में ॾिनल आहे। मां अव्हां जे आॾो जेके आयतूं पढ़ियूं सूरत फातिर जो आख़िरी रुकू आहे, इन में कुझु आयतूं आहिनि। रब सुब्हानहू तआला फरमायो त जेके अल्लाह जो किताब था पढ़नि, अल्लाह जो किताब उहे पढ़ंदा जेके किताब खे सचो सम्झंदा। अबा हिंदू पढ़ंदो क़ुरान, हुनजो ईमान ई न आहे। मुस्लमान पढ़ंदो, पर जे मुस्लमान बि न पढ़े त पोइ मुस्लमान क़ुरान पढ़ंदड़ आहे हिकिड़ो, ॿियो मुस्लमान नथो पढ़े। इहो न पढ़ण में मुस्लमाननि सां मुशाबियत नथो रखे, पर क़ुरान सां जीअं गैर मुस्लिमनि जो ताल्लुक़ न आहे, मुस्लमान थियण जे बावजूद पंहिंजे क़ुरान सां ईअं लातालुकी जो इज़हार थो करे। ईअं न करणु खपे मुस्लमान खे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो त इहे माण्हू जेके अल्लाह जो किताब पढ़नि था ऐं ॿी निशानी सचे मोमिन जी इहा आहे त अक़ामुस सलात, ऐं निमाज़ क़ाइम था कनि। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए त निमाज़ दीन जो थंभो आहे। जेको निमाज़ क़ाइम कंदो, पढ़ंदो, इन खे पाबंदी सां हलाईंदो त उन दीन खे क़ाइम कयो, ऐं जंहिं निमाज़ खे छॾियो तंहिं दीन खे ड्राहे विधो। हाणे अॼुकल्ह वॾे पैमाने ते मुस्लमान खे ॾिसंदो त निमाज़ लभे ई कान थी। इन जो निशानी इहा अथव त आज़ान अचे, तव्हां पाड़े जे मस्जिद में अचो त ईअं तव्हां ॾिसो उथीअ वेठी आहे सुबुह शाम त तव्हांखे पाड़े जे होटलुनि ते बि 50-50, 100 माण्हू नज़र ईंदा वेठल कुर्सियुनि ते, बेंचुनि ते। पर निमाज़ जे लाइ तव्हांखे वॾी मुश्किल खां सआदत वारी हूंदी। अॼुकल्ह हिन ज़माने में या जमात पाड़े वारी जंहिंजी का हिकु सिफ़ मस्जिद में थिए या 2 सिफ़ूं थियनि, मुश्किल ॾाढो घटि। पर उन वक़्तु जे करे न भोले नचण जी डीबकी वॼे त पोइ ॾिस साईं घिटीअ में कीअं कतारूं मर्दनि मायुनि जूं, ॿारनि जूं, वॾनि जूं, नंढनि जूं। इहो हाल कयो आहे मुस्लमाननि पंहिंजे रब सुब्हानहू तआला वारे सचे ताल्लुक़ जो। तॾहिं अल्लाह फरमायो त मुंहिंजे मोमिन बाननि जी निशानी इहा अथव त उहे निमाज़ जा पाबंद हूंदा।
नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल अहदुल लज़ी बैनना व बैनहुम सलात, असां काफ़िरनि जे विच में संदो आहे निमाज़, मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र, जेको ॼाणी वाणी निमाज़ तो छॾे तंहिं कुफ़ुर कयो। हाणे मुस्लमान मर्द मुस्लमान औरतूं निमाज़ न पढ़ंदा, दुनिया जा कम कंदा, सफ़र कंदा, दुकान हलाईंदा, मेहनतूं मज़दूरियूं, असां जूं ज़ाइफ़ूं अदड़ियूं अमड़ियूं घरनि में रंधींदियूं, पचाईंदियूं, लटा कपिड़ा धोहंदियूं, घरनि जूं ॿुहारियूं, ॿारनि जी ख़िदमत, मर्दनि जी ख़िदमत, सभु कुझु थींदो, पर जेकॾहिं ॾुखियाई लॻंदी त निमाज़ पढ़ण में, अलाह ताला असांखे सही सचो मुस्लमान करे। अल्लाह ताला फरमाए थो इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल ख़ाशिईन, जंहिं दिलि में अलाह जो ख़ौफ़ न हूंदो उनखे निमाज़ पहाड़ जहिड़ी गौरी लॻंदी, पर जंहिं दिलि में अलाह जो ख़ौफ़ हूंदो त उनखे निमाज़ इंतिहाई राहत ऐं सुकून वारी लॻंदी। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े सफ़र में हुया, उठनि जो सफ़र, ॾींहंनि जो ॾींहुं, थको, पोइ लथा कंहिं मंज़िल ते फरमायो त अरिहना या बिलाल बिसलात, ओ बिलाल वारो त कर, आज़ान त चओ त निमाज़ पढ़ूं त का राहत ऐं करार ऐं सुकून वठूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निमाज़ मां सुकून था हासिल कनि। ऐं हाणे अॼु जे मुस्लमान खे निमाज़ मां बेज़ारी थी ॿुधायो त इन जो पंहिंजे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तालुक़ चइबो। जंहिं मुस्लमान औरत खे निमाज़ मां राहत ऐं सुकून न अचे ऐं बेज़ारी हुजे, उहो ॿुधायो त इहा पंहिंजे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी कीअं सची उमतियाणी थींदी। अलाह ताला असां ज़ालुनि मर्दनि सभिनीनि खे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फर्माबरदार उम्मती बनाए। ऐं इहा निमाज़ अहिड़ी इबादत आहे जंहिंमें कख जो ख़र्च कोन्हे, बा टके जो ख़र्च कोन्हे। पाणी अलाह जो, पर जिथे पाणी न हुजे त मिटी रब जी, इनखे धको हणी तयमुम कर, पाणी आहे त वुज़ू कर, न आहे त तयमुम कर, ऐं अचे निमाज़ पढ़। ओ मुंड खां पछाड़ी ताईं निमाज़ में हिकु पैसे जो ख़र्च न आहे, रुगो बदनी इबादत आहे। हाणे हिते अबा केरु चवंदो साईं मसलन जे चवंदा यार अच त हज ते हलूं, अदा मां ग़रीब आहियां, मां वटि कोन्हे, तंहिंजे करे मां न हलींदुसि। साईं अच त हलूं भला फलाणे पासे हे कमु करे चऊं, या हे ग़रीब मिसकीन फ़क़ीर आहे हिनखे ख़ैरात ॾियूं, यार मां पाण ग़रीब आहियां, मुंहिंजे खीसे में रुपयो बि कोन्हे, छा ख़ैरात ॾियांसि। इहो बहानो थी सघे थो, पर मुस्लमान जेकॾहिं चङो भलो ॿाहिरि घुमंदो थो वते ऐं उनखे चइजेसि अच त निमाज़ पढ़ूं, ॿुधायो त कहिड़ो बहानो अथसि जेको चवंदो त न साईं हीअं न हीअं, हिन जे करे मां निमाज़ न पढ़ंदुमि। आहे बहानो? को बहानो कोन्हे, को बहानो कोन्हे, को बहानो कोन्हे। तॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त निमाज़ पढ़णु ऐं छॾणु कुफ़र ऐं इस्लाम जो सदो आहे। ऐं इन खां पोइ अलाह ताला फरमायो ॿिए नंबर ते तॾहिं फरमाईंदो अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानिया, असांजे ॾिनल रिज़्क़ मां ख़र्च कनि, ज़ाहिर बि त लिकाए बि। पर इहो रिज़्क़ तॾहिं जॾहिं रिज़्क़ कंहिंखे हूंदो, को ग़रीब हूंदो, को अमीर हूंदो। अबा हिकिड़ो मज़दूर आहे जेको रोज़ानो शाम 800,000 रुपयो मज़दूरी कमाईंदो आहे, हाणे राति जो पंहिंजो आयो घर अचे, खाधई पीतई, ॿारनि बचनि खे खाराई पीआराई, सौदो सलफ वठी ॾिनई, हाणे सुबुह जो न इहो निकितो थो वञे, ऐं ॿाहिरि वाक़ई कंहिं ग़रीब मिसकीन मोहताज खे ज़रूरत हुजे त इन जी दिलि त घुरंदी, पर खीसे में हथु हणंदो त रुपयो बि कोन्हे, छो त शाम मज़दूरी मिलंदी त रुपया थींदा। हाणे त ॾेई वठी पूरो करे आयो आहे, मैदान साफ़ करे आयो आहे, इन माण्हू जो उज़ुर आहे त वाक़ई अदा तो वटि कुझु कोन्हे। पर जंहिं वटि, ऐं इन जे मथां वरी अलाह साईं फरमाए थो तोते ॿार ई न आहे जो तूं ख़र्च कर। पर जे इन खां पोइ बि जेकॾहिं कंहिंखे ख़र्च करण जो शौक़ु हुजे त मां अलाह जे रस्ते में ख़र्च कयां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त पंहिंजे हथ सां कमाई करे उन में ख़र्च कर। साईं कमाई बि जॾहिं मिले मज़दूरी, फरमायूं त कंहिं पोइ मुंझियल मिसकीन कंहिं मजबूर माण्हू जो कमु कर। को हिकिड़ो मज़दूर थो ॾिसे जेको बुंड खणी थो वञे, छा आहे? चई साईं मूंखे काठी आहे, काठियूं अदर करणी माण्हू जूं बुंड आहिनि, पर हे गोरा आहिनि, ॾाढो ॾुखियो थियो आहे। चई दादा अचु अचु, बुंड में हथु विझराए ढोराए हिनखे अंदरि कई, जेका तुंहिंजे जिस्म में पंहिंजे में सघ पुॼई, जेका ताक़त पुॼई, उन सां हथु वंडराए। अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त फरमायो इहो बि तुंहिंजे जान मां निकितल ॼण सदको आहे। असुल माण्हूअ जे बंदे जे सिदक दिलि ऐं उन जे सचाईअ जे इरादे जी अलाह ताला खे ॾिसण जी ज़रूरत आहे। फरमायूं त अलाह ताला जे ॾिनल रिज़्क़ मां ख़र्च त कनि, ज़ाहिर बि लिकाए बि, लिकाए ईअं जो हिकिड़ो पाण खे ॿियो अलाह खे ख़बर आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त माण्हू सदको लिकाए ॾींदो आहे, पर हुते एतिरे क़दुरु लिकाए ॾींदो आहे जो हे हथु ॾींदो त हिन हथ खे ख़बर न आहे त हिन छा ॾिनो, खॿे हथ खे पतो न पवंदो त सॼे हथ छा ॾिनो। पर बहितरीन सदको इहो आहे रियाब ऐं ॾेखाव खां पाक। ऐं ॿियो वरी ज़ाहिर करे ॾिबो, ज़ाहिर हिन खां जो हिकिड़ो ज़रूरतमंद माण्हू आहे ऐं ख़बर आहे त जमात में खोड़ माण्हू आहिनि जेके 10, 20, 50 रुपयो ॾेई सघनि था। हाणे इन सूरत में माण्हू को हिकिड़ो जो ॾिसे कंहिं ज़रूरतमंद खे, ख़बर बि आहे त हे ज़रूरतमंद आहे, ख़बर आहे त हिन जो ॿार बीमार पियो आहे, ख़बर आहे त हिन वीचारे खे कपिड़ा लटा कोन्हनि, ख़बर आहे त हिन जी भित किरी पई आहे, घर उघाड़ो थो थिएसि,
हाणे हिन सां मदद करणी आहे त पोइ अहिड़ी सूरत में ज़ाहिर ज़हूर जेकर हिकिड़ो माण्हू खणी को मिसाल जेका अलाह ताक़त ॾेसि उहो कढी अचे दादा हे वठो हे पंहिंजे भित जे कम में वञी लॻाए यार तुंहिंजी भित किरी पई आहे तोखे परेशानी थी पई आहे या तुंहिंजो ॿारु बीमार आहे वठि बाबा हुनजे इलाज में ज़ाहिर इन जे करे ॾिबो जो बाक़ी मुस्लमाननि खे बि शौक़ु थिए ॿियो बि मन को न को हमदर्दी करे हिनखे कुझु न कुझु करे विझे इन ख़्याल सां ज़ाहिर कबी बाक़ी हिन जे लाइ त हे साईं कढी ऐं ॾिए थो हिन जे लाइ त माण्हू सम्झनि वाह जो सखी आहे साईं पर तव्हां 50 या 100 जो नोट कढियो फ़क़ीर खे ॾिनई ईअं कई त ऐसर रिया शिरकुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त थोरो बि ॾेखाव कई त मुशरिक थी वेंदी फरमाई त ख़ैरात लिकाए बि कयो ज़ाहिर बि कयो यर्जून तिजारत लन तबूर अहिड़ी अलाह सां वापार करण जी इहा उमेद था रखनि जेका कॾहिं बि इहा तिजारत ऐं वापार नाकाम न थींदो ईअं छो कंदा आहिनि लियुवफ़ियहुम उजूरहुम वयज़ीदहुम मिन फ़ज़लिही जीअं अलाह उन्हनि खे उन्हनि जो उजूरो भरे ॾे ऐं पंहिंजी महिरबानी सां अञा घणो ॾेई छॾे इन्नहु गफ़ूरुन शकूर छो त अलाह बख़्शणहार बि आहे ऐं अलाह ॿारनि जे इन बंदगीअ खे क़बूल करण वारो बि आहे बल्लज़ी औहयना इलैका सोना मोहम्मद असां जेको तोॾे हे सचो किताब मोकिलियो आहे इहो हक़ अथई तुंहिंजे रब जे तरफ़ां अॻियनि किताब जी तस्दीक थो करे अलाह ताला पंहिंजे ॿारनि जी ख़बर थो रखे इन खां पोइ असां किताब ॾिनोसीं उन्हनि खे जिन खे पंहिंजे ॿारनि मां चूंडियोसीं माण्हू ॿ क़िस्म थिया जिन खे अॻे तौरात इंजील बि मिलियो हिकिड़ा ज़ालिम आहे पाण ते हिकिड़ा विच थर आहे ऐं हिकिड़ा उन्हनि मां हा जेके नेकी ऐं भलाई में अॻ भरा थी वेंदा हा अलाह जे हुकुम सां इहो अलाह जी महिरबानी आहे हिकिड़ा ज़ालिम आहिनि क़ुर खे पुठी हिकिड़ा विच थर आहिनि कुझु मोह कुझु पुठी हिकिड़ा ॿिया अहिड़ा आहिनि जो गुनाहनि खे पुठी ऐं बाक़ी नेकियुनि सां मोह अलाह थो फरमाए त इहे भला अथई जेके नेकीअ जे पासे ॾे अॻिते वञी निकिरी विया इन्हनि खे का बुराई का तकलीफ़ का गंदगी न पहुचंदी इहो अलाह जो फज़ुल आहे तमामु वॾो जंहिंखे इहा नसीब थिए अलाह ताला असांखे नेकियुनि ऐं भलाइनि में अॻ भरे थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए अलाह तो फरमाए त अलाह जो वॾो फज़ुल आहे साईं कहिड़ो फज़ुल मिलंदो फरमाए त जन्नत अदन यदखुलूनहा रहाइश जा हूंदा बाग़नि में घर ठहियल हूंदा जंहिंमें हे वेंदा युहल्लून फीहा मिन असाबिर उन में हिननि खे सोन जा कंगण पाराईंदा वलोलो ऐं मोतियुनि जा वलिबासुहुम फीहा हरीर ऐं रेशमी कपिड़ा पाराईंदा हिते दुनिया में मर्द खे सोन ऐं रेशमी कपिड़ा पाइण हराम आहिनि रेशम माना असुली रेशम आहे जेका बोस्की बोस्की थींदी अथव जेका न जीतनि मूं ठहंदी आहे साड़ेसि त जीअं कुकड़ जे खंभनि जहिड़ी हिन में धप निकिरंदी आहे उहो कपिड़ो बोस्कीअ जो चइबो अथव हिनखे रेशम पट चइबो आहे असुल इहो अलाह ताला मर्दनि जे लाइ दुनिया में हराम कयो आहे सोन बि न पाईंदो ऐं रेशम पट खे बि हथ न लाहींदो ज़ाइफ़ां भली पाए मर्द न पाईंदो पर अलाह जा हिन सचे क़ुर में आहे त जेको माण्हू मुंहं जो बहानो थींदो उन्हनि खे रेशम पट पाराईंदोमान ऐं सोन जा कंगण पाराईंदोमान मोती पाराईंदोमान ऐं रेशमी पोशाक पाराईंदोमान पोइ त चवंदा त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा रब तुंहिंजी महिरबानी असांजा सभु दुनिया वारा ॾुख लाहे छॾे अलाह असांजो ॾाढो बख़्शणहार ऐं ॾाढो क़बूल कंदड़ असां थोरो कयोसीं असांजे तौबनि ते असांजा गुनाह बख़्शे छॾियईं ऐं असां थोरी महिनत कईसीं अॼु हीअं जो असांखे उजूरा ॾिना अथई त लेखे को ॿाहिरि अब कंहिं माण्हूअ वटि मज़दूरी केतिरी निमाज़ जा 5 वक़्त पढ़ी 12 महीने रमज़ान जा रोज़ा खाइणो आहे सहरीअ ते बि खाईंदो इफ़्तारीअ ते बि खाईंदो पर रुगो ॾींहं ते विच ते पाण खे रोके छाजे करे अलाह जी फर्मबरदारी जे करे ऐं अहिड़ी तरह अलाह जो नालो वेही वठी माण्हू ॻाल्हाए त हुअं ई अथो न पर अलाह अलाह ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ईअं वेही करे न इन ॻाल्हाइण जे एवज़ अलाह ताला थो फरमाए त जन्नत ॾिनी माए सोन जा कंगण पाराया माए तोखे मोतियुनि जा हार पाराया माए तोखे अलाह थो फरमाए त मां रेशमी कपिड़ा पाराया माए तख़्त ते विहारियो माए जेको तख़्त बादशाहनि खे बि नसीब कोन्हे उन ते साए पट जा मथां कालीन विछायल आहिनि वरी तूल वेहण पियल आहिनि उहे बि पट जा अलाह थो फरमाए त वरी नौकर चाकर ख़ादम ख़िदमतगार उहे हथनि में टयूं भरियूं खयूं था वठनि प्याला चांदीअ जा पर चांदी शीशे जहिड़ी अब असां वटि चांदी शीशे जहिड़ी थींदी आहे चांदी लोह जहिड़ी थींदी आहे उते चांदी शीशे जहिड़ी हूंदी फरमाए त आलीशान क़िस्म जो शरबत उन में न फेरी न नशो न मथे खे घुमरो न चकर अजीब क़िस्म जी उन में लज़त ऐं अहसासु हूंदो ऐं अलाह तो फरमाए त लहम तैर मिम्मा यश्तहून इंतहाई हुननि जी पसंदि वारा पखियुनि जा गोश्त व फवाकिह मिम्मा यतखयरून ऐं क़िस्मनि क़िस्मनि जा मेवा ॾींदोमान जेके पाण पंहिंजे मर्ज़ीअ सां चूंडे खाईंदा अलाह नेमतुनि जा नाला ॿुधाया आहिनि त बंदो मां जन्नत में तव्हांखे कहिड़ी नेमत ॾींदोमांव उहा इहा आहे पर इते रुगो एतिरो त हिन दुनिया में तव्हां मुंहिंजा फर्मा बरदार थी रहो थोरी ज़िंदगी पोइ रब थो वञे ड्रिघी ज़िंदगी जन्नत जी उते हूंदी अबा हिते ड्रिघी ज़िंदगी थींदी न त ॾुखिया थींदासीं 60-70 साल खां पोइ अमरा जा गोॾा बि चवण न वठनि दोॾा बि चवण न वठनि गोॾा बि विया त दोॾा बि विया कन बि विया
ज़बान बि कोन्हे, हाणे ॾंद बि हलिया विया, थोरी बि शइ सख़्तात नथा खाई सघूं, वरी उथण वेहण में बि तकलीफ़, कंहिं कम जो कोन, सम्झ में बि न अचे, वरी जे बीमारी थिए त अञा मुसीबत। अलाह तो फरमाए त बंदा इहो हिते दुनिया में अथई, जन्नत में तोखे जवानी ॾींदोमांइ त कुराड़प न हूंदई, सिहत ॾींदोमांइ बीमारी न हूंदई, हुस्न हूंदो त रोज़ वधंदो वेंदो, कोझो न थींदे, ऐं ख़ुशियूं हूंदई उते ॾुख न ॾिसंदे, नेमतूं हूंदियूं उहे खुटंदियूं कोन। अबा हिते हाणे मौसम असां वटि ज़ैतून ॿेर वणनि में असांजे हिन मुल्क में टंगिया बीठा आहिनि, पर जिन खे धूण सुणा ॾेई लाहे पूरो कंदासीं त हाणे उकिली वियो, अड़े था ॿेर साईं हाणे विया बाबा वरी कॾहिं चईसीं वरदे मथे सियारे वरी। अलाह तो फरमाए मुंहिंजी जन्नत में हर वक़्तु अहिड़ी मौसम हूंदी आहे जो जेकॾहिं तूं वण मां हिकिड़ो मेवो पट त वरी उनजे जाते ॿ ॿिया फुटी वञनि। अलाह तो फरमाए त दुनिया में खोट अथई, जन्नत में खोट न आहे, छो त दुनिया तुंहिंजे ज़िंदगी गुज़ारण जो जहान आहे ऐं जन्नत मुंहिंजो बदिले ॾियण जो जहान आहे। तॾहिं रब तो फरमाए त पोइ उते अलाह जी तारीफ़ कंदा, जंहिं रब असांजा ॾुख लाहे छॾिया, अलाह गफ़ूर शकूर आहे, जंहिं असांखे अहिड़ी हमेशह वारी जाइ में लाथो आहे महिमान करे, जंहिंमें न असांखे थक, न उन में तकलीफ़, न उन में को शोर, न गोड़, अहिड़ी करार वारी जाइ जो असली सुकून ऐं राहत। अलाह शला असांखे इहा ज़िंदगी नसीब फरमाए। इन ज़िंदगी जरा वरी ॿुधाए वञा तुले लेके रब जे तौहीद ते यकीन त अलाह हिकिड़ो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीन आहे, अलाह जी फर्माबरदारी करणी आहे, अलाह जे रसूल जी फर्माबरदारी करणी आहे, रब जी बंदगी में निमाज़ क़ाइम आहे, निमाज़ क़ाइम कबी, अलाह जे ॾिने माल मुज़कात ॾिबी। हाणे रमज़ानुल मुबारक थो अचे, इन जा रोज़ा रखबा ॾींहं जो, ऐं रोज़े सां गॾु हराम खां बचंदासीं, हराम खाइणु, हराम ॾिसणु, हराम ॿुधणु, हराम ॻाल्हाइणु, छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए तो मलम यदा क़ौल ज़ूर वल अमल बिही फलैस लिल्लाहि हाजतुन फी अन यदा ताम हुव शराब। जेको माण्हू कूड़ो किरदार बि न छॾे, कूड़ो अमाल अफ़ाल बि न छॾे, रोज़ो रखियो अथई, रब तो फरमाए तो वारे उन बुख जी मूंखे ज़रूरत कान्हे, हलाल खाधो पीतो छॾियो अथई, गिला ग़ीबत राग गाना नाच हे मोबाइलुनि में फिल्म इहे त हराम आहिनि, ऐं इहे तूं रखियूं वेठो आहे, पोइ रब तो फरमाए तो वाह जो कमु कयो अथई। अब हिकिड़ो हमरा हा लटा कपिड़ा ताज़ा पाता अथई, हिकिड़ो माण्हू पाक पाणी थो हणे, हाणे मूंखे मुंहिंजा कपिड़ा ताज़ा आहिनि, वरी नालीअ मां किन गप जा हथ भरे वेठो पंहिंजे कपिड़नि खे मखे, इनखे सियाणो चवंदव, अहमक चवंदव। अड़े हो जेकॾहिं तोखे पाक पाणी नलके जो पियो हणे, उन छंडे मां तोखे मयार पई लॻे, वरी पाण गप जा छंडा पंहिंजो लपूं भरे बीठो थो पाण खे हणे, हलाल खाधे पीते खां रोज़ो रखियो अथई, ऐं हराम शइ वटि थो ॾिसे ॿुधे, दुकान में साॻी बेईमानी, वापार में साॻी बेहयाई, पंहिंजे ज़िंदगीअ में उथण वेहण में अखियुनि कननि सां गुनाह पिया हलनि, राग गाना बि बंदि न थिया, बेहयाई बुछड़ाई बेपर्दगी बि बंदि न थी, वाह जो वारो रोज़ो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मलम यदा क़ौल ज़ूर वल अमल बिही फलैस लिल्लाहि हाजतुन फी अन यदा ताम व शराब। कूड़े कम को भी बस न कई अथई, कूड़े किरदार को बस न कई अथई, कूड़े ॻाल्हाइण को बस न कई अथई, रब तो फरमाए तो वारे उन बुख जी असांखे ज़रूरत कान्हे, हरू भरू उन बुख न काट, छो त तो वारो रोज़ो थियो ई कोन। अलाह शला असांखे सम्झ नसीब फरमाए, रोज़े खे रोज़े करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रमज़ानुल मुबारक जो महीनो तमामु वॾो अज़मत वारो महीनो आहे, अलाह उन जी अज़मत जो असांखे क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह तो फरमाए वल्लज़ीन कफ़रू, जिन माण्हुनि इनकार कयो, असांजी ॻाल्हि न मञी या सफ़ा सिरे खां इनकार करे काफ़र थी विया, उन्हनि खे जहन्नम जी बाहि हूंदी ऐं उते मौत बि न ईंदुनि जो मरी जान छॾाइनि। अबा हिते माण्हू कॾहिं कॾहिं वीचारा बाहि में सड़ी पवंदा आहिनि। पोइ ॾींहंनि में असांजो हिकिड़ो दोस्त हो, उनजी वीचारे जी पोटड़ी सड़ी पई, नंढड़ी 6-7 साल जी ॿारड़ी, वही जो अंदरि त कुदरतन बुर्ज खाने में गैस जी बाहि लॻी, बाहि जो लॻी त सॼी जिस्म जी खल सड़ी वियसि। अबा जीअं न तव्हां बकरीअ जी खल लाहींदा आहियो, कोण खां पोइ भली खल लाहींदा आहियो, ईअं सॼी खल लही वियसि वीचारी। पोइ चवनि पिया हर को बि चए ख़ुदा करे मरी वञे, जो जान छुटे छो त जीअण जहिड़ी कान्हे, सुम्हे थी त पुठी थी सड़े, पासो थी ॾे त पासो थो सड़े, ईअं सम्झो ॼण ज़िंदह लाश पियो आहे हिकिड़ो। रब थो फरमाए त जहन्नम में पोइ उते मौत बि न ईंदो जो जहन्नम जे हिन साड़ ऐं बाहि मूं जान छॾाए। हिते चवनि साईं ख़ुदा करे मौत अचे त वीचारी जी जान छुटे तकलीफ़ुनि में, रब थो त मौत बि न ईंदो, वला युक़्ता अलैहिम फयमूतू, हिन ते मौत बि न ईंदो जो हिन जी जान छॾाए। वला युख़फ़फ़ अन्हुम मिन अज़ाबिहा, ऐं जहन्नम जो अज़ाब बि को ढरो न थींदुनि। कज़ालिक नजज़ी कुल्ल कफ़ूर, अलाह थो असांजो बेशुक्र ऐं काफ़र हो न, इहो ई बदिलो थींदुसि। अलाह असांखे बेशुक्र थियण खां बचाए। ऐं उते दाहूं कंदा त अलाह अख़रिजना नअमल सालिहा, साईं हितां कढ त असां हाणे सुधरी अचूं।
ॿिया कम करे अचूं जेके किना कया हुआसीं उहे छॾींदासीं। अलाह तो वलम नुअमिरकुम मा यतज़क्कर फी, तव्हांजी नसीहत पाइण जेतिरी तव्हांखे असां उमिरि ऐं मौक़ो न ॾिनोसीं। 50-60 साल 70 साल उमिरि ॾिनीसीं, इन मां तव्हां नसीहत न पिराई। जेके नसीहत पिराई त पिराई, वजाकुम नज़ीर, तव्हांखे उते टेजारण वारा कोन आया, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाइण वारा कोन आया, उन्हनि जी ॻाल्हि जो तव्हां एतबार न कयो। हाणे तव्हां वरी हाणे मोतबर थी विया आहियो, पोइ हाणे एतबार कंदव। फज़ूक़ू फमा लिज़ालिमीन मिन नसीर, वञो जहन्नम जो अज़ाब चखो, तव्हांजी का मदद कान्हे, मदद जो दरवाज़ो बंदि थी वियो। अल्लाह शला असांखे भलाई नसीब फरमाए। त अज़ीज़ाने गिरामी, पंहिंजी ज़िंदगीअ खे अल्लाह जे बंदगीअ जो नमूनो बणाइणो आहे, ऐं इहो तॾहिं नसीब थींदो जॾहिं अल्लाह वहदहु ला शरीक लहू जी अज़मत असांजे दिलनि में वेहे। बानो रब जे सॾु ॿुधी बाग ॿुधी नथो अचे, अल्लाह जी अज़मत दिलि में कोन्हेसि, ॿुधायो त इन खां वधीक ॿियो ज़ालिम केरु थींदो। तॾहिं हज़रत बाबे सां फरमाईंदा हुआ पंहिंजे वाइज़ में त बाबा जेको निमाज़ पढ़णु थो अचे उहो अल्लाह जो वफ़ादार आहे, जेको निमाज़ नथो पढ़णु अचे उहो अल्लाह जो गदार आहे। गदार हुनखे चइबो आहे न बा, हिकिड़ो पीउ जो पुट खे सॾु करे, अड़े बाबा हेॾे अचु, छोकिरा हेॾे अचु, नालो वठी सॾु करेसि, हीअं ॾिसेसि थो बीठो साम्हूं, सॾु करेसि ऐं न अचे, ॿुधायो त हिनखे केॾो नालाइक़ पुटु चवंदव। ऐं कम बि को कोन्हेसि, वेठो आहे होटल ते, टंग टंग ते चाढ़ियूं बेंच ते वेठो थो, पंहिंजो टीवीअ में बेहया आहियूं फिल्म ॾिसे। ऐं ॿुधायो त पीउ जे सॾ ते जेको न अचे, उस्ताद जे सॾ ते न अचे, नंढे वॾे जे सॾ ते न अचे, त हिनखे बेहया चवंदव। छा था सम्झो त अल्लाह जो सॾु अचे मस्जिद में, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हिय अल सलाह हिय अल फलाह, न अचे, पोइ ॿुधायो अल्लाह थो फरमाए त मुंहिंजो गद्दार आहे। पोइ हाणे ॿुधायो त दुनिया में तोखे गद्दार नथो वणे त अल्लाह खे गद्दार कीअं वणंदो। तंहिंजे करे बाबा पंहिंजी हीअ ज़िंदगी अल्लाह ताला जी बानप ऐं बंदगी बणाइबी। मर्दनि खे हुकुम आहे त उहे अल्लाह खे जी चवनि, औरतुनि खे हुकुम आहे त उहे अल्लाह खे जी चवनि, ऐं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजो वजूद अल्लाह जी अमानत सम्झनि। हिन जे मथां हर अहिड़ो हुकुम जारी करिणो आहे जेको अल्लाह ताला जे तरफ़ां इजाज़त आहे, हर अहिड़े कम खां बचाइणो आहे जंहिंजी इजाज़त नाहे, नाजाइज़ ऐं ग़लति कमनि खां बचाइणो आहे। मर्द आहे हलाल खाईंदो, हलाल कमाईंदो, अल्लाह जी बंदगी कंदो, इबादत कंदो, निमाज़ूं पढ़ंदो ऐं घुमण फिरण में पंहिंजी नज़र हेठि कंदो, हया हिजाब ऐं परदे में रहंदो, इहो माण्हू अल्लाह ताला जे बंदगीअ जो हिकिड़ो नमूनो बणिजी पवंदो। निमाज़ुनि जो पाबंद, रमज़ानुल मुबारक थो अचे त उन जो पाबंद, क़ुर मजीद जी तिलावत जो पाबंद, हक़ सां, सच सां, भलाई सां, चङाईअ सां, जाथे काथे पंहिंजे ज़िंदगीअ में उसूल सां पियो ज़िंदगी गुज़ारे। ॿिए पासे ॾो वरी औरतूं आहिनि अल्लाह जूं बानियूं, घर में वेठियूं आहिनि, ॿाहिरि न निकिरणो आहे। अल्लाह ताला थो फरमाए वकरन फी बुयूतिकुन्न वला तबरजन तबरुजल जाहिलियतिल ऊला, ओ अल्लाह जूं बानियूं पंहिंजे घरनि में वेहो, जीअं जाहिलनि जूं मायूं वतंदियूं हुयूं, बेपर्दे थी पलता रखंदियूं, ईअं तव्हां न कजो, मतिलबु तव्हां पाण खे जाहिलनि माना इस्लाम खां पहिरियों जहालत, उन क़िस्म जूं मायूं पाण खे न बणाइजो। वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिकमत, अल्लाह जो क़ुरान वेही घरनि में पढ़ो, पंहिंजो कमकार कयो, बेपर्दगी न कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन औरतुनि जे लाइ तमामु सवलो कमु रसियो। फरमाईं त जेका ज़ाइफ़ा 5 निमाज़ूं संभाले पढ़े, रमज़ानुल मुबारक जा रोज़ा रखे, पंहिंजो पर्दो, पंहिंजी इज़त, पंहिंजो नंग महफ़ूज़ रखे। असां वटि शहरनि में अॼुकल्ह त वरी शादियुनि में अहिड़ो खानो ख़राब थियो आहे ॼण शादीअ में बुरको हराम आहे। मुस्लमाननि जे घराणनि, पाड़नि, सजन कुटुंबनि, कबीलनि जो अबा हया ऐं गैरत निकिरी वई आहे। सच थो ॿुधायांव त रोज़ असां लॻूं था, कतारूं गाॾियुनि जूं थियूं नज़र अचनि ॼञ जूं, मजाल आहे जो तव्हां उन में का बुरके सां औरत ॾिसंदव। अहरियूं पहरियूं दाबड़नि जेॾा मोह कढियूं वेठियूं परावनि मर्दनि ॾे ॾिसंदियूं। ऐं इहो जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पर त अॻिते हली ज़मानो थो नज़र अचे मांखे जंहिंमें ज़ाइफ़ूं आहिनि आरियातुन कासियात, कपिड़ा पहिरियल, कासियातुन आरियात, कपिड़ा पहिरियल पर जहिड़ियूं उघाड़ियूं, कपिड़ा बेड़ा जो जहिड़ी उघाड़ी आहे ज़ाइफ़ां बेपर्दे, पर्दो त कोन पर कपिड़ा बेड़ा ॼण उघाड़ी आहे। माइलातुन मुमीलात, पंहिंजो परावन मर्दनि ॾे शौक़ु, उन्हनि खे वरी पाण ॾे शौक़ु ॾियारीनि। ज़ाहिर त औरत अहरजी पहरजी मुंहुं ॿाहिरि कढी वेंदी त माना परावन माण्हुनि खे थी ॾेखारे न बा। फरमाईं त मथे ते वार अहिड़ा ॼण झूड़ो ॿधल ॼण उठ जो कुहट आहे। फरमाईं त न इहे जन्नत में वेंदियूं, न जन्नत जी ख़ुशबू इन्हनि खे ईंदी। तमामु वॾी बुरी ॻाल्हि आहे, तंहिंजे करे पर्दो कजे, पर्दो कजे, पर्दो कजे। क़यामत जे ॾींहुं वॾी बुरी हालत ॾिसी आया हुआ अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ासि तौर ते बेपर्दे औरत जूं, जो मां उन तफ़सील ॿुधाइण खां कीमायां थो। वॾी बुरी ॻाल्हि आहे जो जहन्नम में इहे जेके हिते पंहिंजे लिबास खे बेआबरू करे ऐं पाण खे बेइज़त थियूं कनि न, क़यामत जे ॾींहुं जहन्नम में उहे बिना लिबास जे ईअं पयूं हेठि ऐं मथे थींदियूं जहन्नम जे बाहि में, जीअं न कख खाक जा उॾामंदा आहिनि अबा वॾी बाहि में, ईअं जहन्नम जी बाहि जो खणंदनि त जहन्नम जे मुंहं ताईं ईंदियूं, वरी बाहि झकी थींदी त बंदे अंदरि वञी पवंदी।
अल्लाह ताला असांखे पर्दे करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बाबा पर्दो गैरत आहे, पर्दो हया आहे, पर्दो ईमान आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं बीबियूं असां क़यामत ताईं ईंदड़ कलमे पढ़ंदड़ जूं माहिर आहिनि। तॾहिं बि अल्लाह ताला फरमायो त वकरन फी बुयूतिकुन, ए नबीअ जूं बीबियूं घरनि में करार कयो। जॾहिं तव्हांजा पुटनि वांगुरु औलाद अथव सहाबा, इहे पुछनि त सुवाल जवाबु करणो त पर्दे खां, कॾहिं बि केतिरो बि खणी कुर्ब वारो साहिबी हुजे तॾहिं बि बिना पर्दे जे कंहिंसां मुंहुं पवणो न आहे। पोइ ॿुधायो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औरतुनि खे बीबियुनि खे हुकुम, बाक़ी असांजे औरतुनि खे वरी आज़ादी आहे। घरनि में घिटियुनि में घोर वारा शल न को माण्हू अचनि, लटे कपिड़े वारा के पंहिंजो चूड़ीअ सिंगार वारा, त कतारूं कयूं मायूं बीठियूं उन्हनि सां ॼण माइटरियूं अथनि, ॼण पंहिंजो ॿाहिरों भेनर आहिनि पाण में। बाबा हराम अथव, गुनाह अथव। अल्लाह ताला असांखे हया हिजाब करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाक़िम न सलात, नमाज़ क़ाइम कयो। व आती न ज़कात, ज़कात ॾियो। व अतीन अल्लाह व रसूल, ओ अल्लाह जूं बानियूं, अल्लाह जी फर्माबरदारी कयो, अल्लाह जे रसूल जी फर्माबरदारी कयो। अल्लाह ताला तव्हांजी दुनिया में भली कंदो, तव्हांजी आख़िरत में भली कंदो। रमज़ान मुबारक जो महीनो थो अचे, वॾो अज़मत वारो महीनो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अहिड़ो महीनो आहे जंहिंजा 3 ॾहाका अथसि। पहिरियों रहमत, ॿियो बख़्शिश, टियों जहन्नम जे बाहि खां आज़ादी। अवल रहमतुन व औसतु मग़फ़िरतुन, ॿियो मग़फ़िरत, टियों जहन्नम जे बाहि खां आज़ादी। फरमाइते हिन जे ॾींहं में रोज़ा आहिनि ऐं राति जो हिन में रमज़ान शरीफ़ में तराबी आहिनि, क़ुरान मजीद जी तिलावत आहे। वरी आधी राति जो उथी को 2-3 रकातूं तहज्जुद जूं पढ़बियूं, अल्लाह ताला खां माफ़ियूं वठबियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिन रमज़ान मुबारक जो महीनो अचे ऐं जेको पंहिंजे रब खां तौबह करे माफ़ी न वठी सघे, इहो माण्हू वॾो बदबख़्त आहे। बदबख़्त आहे उहो माण्हू जो रमज़ान गुज़री वियो ऐं सॼे महीने जे रातिनि में अल्लाह खां हिकिड़ी राति में हिन माफ़ी न वरिती। तंहिंजे करे इन बदबख़्ती खां बचिजे। रमज़ान शरीफ़ जो जी भर के क़दुरु कजे, बल्कि शौक़ु हुजे, मोहबत हुजे, तयारी हुजे रमज़ान जे लाइ। रमज़ान ईंदो इंशाअल्लाह रोज़ा रखंदासीं, तराबियूं पढ़ंदासीं, क़ुरान जी तिलावत कबी, अल्लाह जो ज़िक्र कबो, पंहिंजे रब खे राज़ी कबो ऐं अहिड़ी पंहिंजी तबियत खे हलाल ते ऐं अख़लाक ते, हया ऐं ईमान ते हिराइबो जो बाक़ी 11 महीना बि अल्लाह जी फर्माबरदारी में गुज़री वञनि। अल्लाह साईं जे बारगाह में साइल आहियूं, रब असांखे हक़ सच जे वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। गुनाहनि बेहूदगिन गंदगिन ऐं बुछड़ाइनि खां बचाए। जेको चयो आहे अल्लाह ताला चङियुनि ॻाल्हियुनि जी जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।